अॼु ऑल सिंध लॉयर एक्शन कमेटी जो जेको असां इजलास घुरायो जेके हैदराबाद बार होस्ट कयो, जंहिंमें असांजा 4 एजेंडा हुआ। सभिनी खां पहिरियां असीं जेको आहे मुज़म्मत कयूं था इंडिया जेका जारियत कई आहे पाकिस्तान ते, ऐं असां यूनैनिमसली डिसाइड कयो आहे त सिंध जी तक़रीबन जेका बि ॿारूं असां सां गॾु शामिल आहिनि असां उनजी मुज़म्मत बि कयूं था ऐं पंहिंजी जेको आहे असां पाकिस्तान जी अफ़वाज सां गॾु आहियूं। सेकेंडली आहे जेको आहे लॉयर्स एक्शन कमेटी जा बुनियादी तंज़ीमी ऐं जेको तरीक़ोकार के जेको आहे असां मुस्तक़िल माना तश्कील कयो आहे, जंहिंमें असां सेक्रेटरी यूनैनिमसली जेको आहे सेक्रेटरी एक्शन कमेटी जनरल सेक्रेटरी हाई कोर्ट बार इसरार चांद खे असां मुंतखब कयो आहे ऐं असांजो जेको ऑफिशियल स्पोक्समैन आहे उहो वाइस प्रेसिडेंट KBA काज़िम मयसर साहिबु आहे, जेको आहे यूनैनिमसली हर बार जेको आहे उनखे वोट करे जेको कयो आहे। थर्ड जेको असांजो इशू आहे जेको वॾे में वॾो हले पियो त गवर्नमेंट ऑफ सिंध जेको असां सां प्रॉमिस कयो त जेका बि धरने ते शामिल माण्हू हुआ, डॉक्टर्स, इंजीनियर, सिविल सोसाइटी या जेका बि धरने जा शरीक हुआ उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई न कई वेंदी ऐं हुन शर्त ते जेको आहे हिकिड़ी डायलॉग कमेटी तश्कील थी, जंहिंजो कमु हुयो त माना कॉर्पोरेट फार्मिंग जे रिगार्डिंग जेका इशूज़ आहिनि असीं हुन ते मीटिंग कंदासीं, पर बदकिस्मती सां सिंध गवर्नमेंट पंहिंजो प्रॉमिस पूरो न कयो ऐं हर ज़िले में जेको आहे कूड़ी FIR जेको आहे लॉन्च कयूं पियूं वञनि, जंहिंजी असीं मज़म्मत कयूं था ऐं असीं गवर्नमेंट खे जेको आहे इंटीमेट कयूं था त आया डायलॉग खां पहिरियां जेको आहे अमल बिल्कुलु ग़लति आहे ऐं इनका जेको आहे सख़्तु असांजी तरफ़ों रिएक्शन ईंदो। चोथों जेको कॉर्पोरेट फार्मिंग ते लाइ 13 तारीख़ ते मीटिंग आहे, जंहिंमें असांजी डायलॉग कमेटी तश्कील थी चुकी आहे जेका गवर्नमेंट ऑफ सिंध सां ॻाल्हाईंदी। 10 तारीख़ ते गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे असांखे तमामु डॉक्यूमेंट प्रोवाइड कंदी, जेका जेका ज़मीन जे किथे जाथे हिननि लीज़ कई आहे हुनजी टोटल डिटेल असांखे 10 तारीख़ ते मिलंदी ऐं उन आधार ते 13 तारीख़ ते डायलॉग कमेटी उन ते डिस्कस कंदी। फर्दर जेको आहे असांजो स्पोक्स पर्सन काज़िम मयसर साहिबु जेको आहे ब्रीफ कंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांजी होस्ट बार जेकी अशरफ खुखर साहब हैदराबाद बार जो डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट, उन तव्हांखे सभु ॻाल्हियूं ऑलमोस्ट ॿुधाए छॾियूं। एजेंडा 4 हुयूं असांजूं, उन में भारत जारियत जी असां मुज़म्मत कयूं था। जिते बि क़त्ल इंसानियत ते थिए थो असां उहो सम्झूं था त उहो असांजे लाइ तकलीफ़ आहे से तकलीफ़ आहे। ऐं ॿी एजेंडा आई असांजी जेका कॉर्पोरेट फार्मिंग ते असांजी कमेटी तश्कील ॾेई ॾिनी वई आहे, उन खां सिंध गवर्नमेंट ॻाल्हियुनि में सीरियस नथी लॻे। 13 तारीख़ में डिस्पाइट दैट असां वेट कंदासीं, असांखे डॉक्यूमेंट्स प्रोवाइड कंदा। असां 13 तारीख़ खां पोइ पंहिंजो गॾियल लाइ अमल जोड़ींदासीं ऐं इन खां अलावा जेको असांजो सख़्तु मौक़िफ़ आहे, जेके असांजे दोस्तनि हमदर्दनि जे ख़िलाफ़ु कार्रवायूं तेज़ थी वियूं पूरी सिंध में, असां सभिनी खे ओन था कयूं। जेके हुन ते कोई FIR वग़ैरह पहिरियों हुयूं त तव्हांखे तॾहिं एक्शन खणणु खपंदो। जेकॾहिं तव्हां हींअर खणणु सम्झो था खणूं था त असीं सम्झूं था इहा बदनीयत ते मबनी आहे ऐं असां सम्झूं था त इन दोस्तनि खे असां कंहिं बि हाल में न छॾींदासीं। असां उन्हनि सां गॾु आहियूं। असां डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जा नुमाइंदा मुक़ररु कंदासीं, जेके दोस्तनि जी ज़मानतूं कराईंदा आहिनि प्रोटेक्ट कंदासीं। ऐं जेकॾहिं गवर्नमेंट डायलॉग दौरान इन हरकत खां बाज़ न आई त असांजो पोइ सख़्तु तरीन रद अमल ईंदो इन्हनि जे ख़िलाफ़ु। ऐं डायलॉग कमेटी जी जेका ॻाल्हि आहे उहा 13 ताईं वेट कयूं था, कंटिन्यू आहे। उन खां पोइ फर्दर लाइ अमल असां पंहिंजे लिए जोड़ींदासीं त असां छा करणु वञी रहिया आहियूं। पोइ असीं बि हिते आया आहियूं, इहे रोड रस्ता सभु कुझु हिते आहिनि, त असां इनशाअल्लाह ताला उन खां पोइ डिसाइड कंदासीं। छो त कॉर्पोरेट फार्मिंग मेन इशू जड़ फसाद जी कॉर्पोरेट फार्मिंग आहे, जंहिंजे करे कैनाल कढिया था वञनि। पर उहो कैनालनि जो इशू न हो, असां ॿियो इशू खणी विया हुआसीं। ॿियो इशू असांजो जीअं जो तीअं उते ई आहे, लेकिन उहो रिज़ॉल्व न थींदो त असांजो सख़्तु तरीन मौक़िफ़ थींदो। ॿिया दोस्त चवनि था त हीअ पोलिटिकल पार्टियुनि जो कमु आहे, असीं बि धरती जा जवाब असां ते बि फ़र्ज़ु आहे त रिसोर्सिस खे प्रोटेक्ट असां कंदासीं, हर हाल सां ऑपरेट कंदासीं। एस ताईं तव्हां डेटा आहे कि केतिरनि माण्हुनि जी हक़ानी कार्रवाई निशान वधाए ॾिनो ऐं कहिड़नि पहिरियों माण्हुनि जी तव्हां लीगल मदद करे सघिया? असां हिते ATC जा केस दाख़िल कया मलीर में। उसमें असांजे सीनियर दोस्त गुलाम रसूल सोहर साहब उन्हनि बेल आउट कराया आहिनि। दोस्त जेके मलीर में धरणो लॻो उन ते ATC में FIR दर्ज थी। इन खां अलावा खैरपुर जो केस रिपोर्ट थियो आहे, मादली जो केस रिपोर्ट थियो आहे, उन्हनि जी बेल कराई आहे दोस्तनि। वधीक जेके बि केस ईंदा असां सभिनी खे ओन था कयूं, धरणे दौरान जेके शामिल हुया ऐं उन्हनि जी मालिकी कंदासीं। कंदकोट में जेका अब्दुल गनी बिजारानी साहब आहे, असांजो सीनियर मेंबर आहे ऐं सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे, उन ते हिकिड़ी FIR थी पर उहा ज़ाहिर कोन थी, उनखे उते ई ख़तमु करे छॾी अथऊं। त असीं सभिनी खे ॾिसूं था मामला जेके FIR हुयूं असां उनखे भर्ती कंदासीं। पूरी डिस्ट्रिक्ट पूरी सिंध में जेतिरियूं डिस्ट्रिक्ट आहिनि उन में फॉलो कंदासीं ऐं फ्री ऑफ कास्ट कंदासीं। कल प्री प्रेस ब्रीफिंग हुई होम मिनिस्टर की, उनके बाद चाहे वकील के खिलाफ FIR दाखिल वकील आ रहा था जर्नलिस्ट सवाल कयो त गुजारानी साहब जो नालो
पर ऑन न कयो अहिड़ी तरह जो हिकु आम माण्हू आहे छाकाणि त आम माण्हू ई तव्हांजी जेका बबर में धरणो रोड में तव्हांजी आम माण्हू मदद कई इन करे आम माण्हू तव्हां गॾु न हुजे शायदि तव्हांजो धरणो कामयाबु न थी आहे हिते सख़्तु तरीन इंतकामी कार्रवायूं ख़ैरपुर में औरतुनि ते जेके तव्हांखे लीगल एक्सपीरियंस थियूं डॉक्टर उन्हनि जे ख़िलाफ़ एफ आई आर आहिनि त हिन महिल ताईं त तव्हांखे एक्शन वठणु घुरिजे। ॾिसो असां उन्हनि जी बि हेल्प आउट कयूं था। असांजे हुते डिस्ट्रिक्ट बार जो प्रेसिडेंट आहे उहो हेल्प आउट करे थो। इंतकामी कार्रवायूं सिर्फ़ु वकीलनि जूं न जेके बि माण्हू गॾु हुया ऐं हीअ कामयाबी जेका उहा सिंध जे आम माण्हुनि जी आहे ऐं सम्झां थो वकीलनि जी न आहे उन्हनि जी आहे। उन्हनि जे करे ई असांजे कैनालनि जो मनसूबो टाइम बींग जेको आहे उहो थियो आहे रद्द थियो आहे त बाबा कंसेंसिस खां सवाइ न ठहंदो त उन्हनि जी मदद कंदासीं आख़िरी हद ताईं कंदासीं। अहिड़ी काई ॻाल्हि न आहे त असां उनखे डिस्काउंट था कयूं। वकील पाण ई साम्हूं आणींदासीं जेके आम माण्हू हुया सिंध सॼी सिंध समायल आहे असां उन्हनि सां गॾु उते शहनाज इमरजेंसी मीटिंग उनजे करे कॉल कई वई आहे त असां सख़्तु रिएक्शन ॾींदासीं जेका इंतकामी कार्रवाई न रुकूं त सख़्तु रिएक्शन ॾींदासीं असां सिंध गवर्नमेंट इन एफ आई आर जे काफ़ी मीटिंग वेंदो हुयो असांजो अॼोको उन खां अॻु में बि असां जेको आहे उहो एक्शन में आहियूं। कल बि बातली में काफ़ी दोस्त आहे अशरफ चांडवानी जा दोस्त हुआ उनमें मां पाण जनरल सेक्रेटरी हुते असां वियासीं उन्हनि खे उनजो तशदुद वग़ैरह कयो वियो। उहो मेडिकल जो ऑर्डर बि वरितोसीं उन्हनि खे जुडिशल बि करायोसीं ऐं उन्हनि जी बेल बि कल ई असां फाइल कई आहे जेका सुभाणे लॻल आहे उन में असां वरी पेश थींदासीं ऐं उन्हनि खे पर्चू कयूं था। अहिड़ी तरह सॼी सिंध में जेके बि ॿार आहिनि इहो उन्हनि खे बिल्कुलु पर्चू बि कयूं थियूं न सिर्फ़ु बल्कि हाणे असां जेको असांजो नेक्स्ट एक्शन आहे हर डिस्ट्रिक्ट लेवल ते ऐं तालुके लेवल ते असां कुझु वकीलनि जी कमेटी ठाहियूं था जेके उन्हनि केसनि खे पर्चू कंदो ऐं उहो सॼो असां पंहिंजी प्रेस जे थ्रू दोस्तनि खे ॿुधाईंदासीं त जंहिं दोस्त आहे जिते लोकल लेवल ते मसइलो थिए उहो असांजो गॾु हुया। असांजो चेयरमैन कोई मुंतकिब न थियो आहे थियो त असां तव्हांखे ॿुधाए छॾींदा। असां उन में हिकिड़ी शइ बि तव्हांखे ॿुधाईंदा आहियूं त असां बिल्कुलु मुतफ़िक़ आहियूं मुतहिद आहियूं। हींअर अॼोकी जेका असांजी मीटिंग हुई उन में असांजा 3 हाईकोर्ट बार जा प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी मौजूदु आहिनि हिते। कराची हाईकोर्ट बार, हैदराबाद हाईकोर्ट बार, मीरपुर कास हाईकोर्ट बार, लाड़काणो जेका हाईकोर्ट बार आहे उनजो अख़तर अब्बास साहिबु असां सां वीडियो लिंक थियो हुयो मां दोस्तनि जे साम्हूं पण। उन खां अलावा सिंध बार काउंसिल जो वाइस चेयरमैन असां सां वीडियो लिंक थियो हुयो। सिंध बार काउंसिल जा मेंबर्स जेके आहिनि अयाराजी साहब, प्रेसिडेंट KBA जेको आमिर नवाज़ बड़ाई साहब आहे उहो असां सां वीडियो लिंक ते मौजूदु हुयो। उन बि असां सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उहो बि हिन मीटिंग जो हिसो। उन खां अलावा सुजावल बार प्रेसिडेंट जनरल सेक्रेटरी मौजूदु आहिनि, बदीन टंडू अलया, टंडू मोहम्मद खान, मिठी मीरपुर खास, मिठी उमरकोट, जामशोरो ऐं उन खां अलावा मटियारी बार। इहे सभु तक़रीबन बाज़ जा जेके दोस्त आहिनि उहे असां सां या फिज़िकली हुते मौजूदु आहिनि या उन्हनि जो वीडियो लिंक जे ज़रिए राब्तो हुयो या ॿियनि दोस्तनि इहो ई चयो जेको बि फ़ैसिलो हूंदो उहो गॾिजी हूंदो। बिल्कुलु असां मुतहिद आहियूं, मुतफ़िक़ आहियूं ऐं जल्दी असां वरी मीटिंग खे कॉल कंदासीं। उनजो असांजो डायलॉग कमेटी जो कन्वीनर हुयो असांजो सिंध बार काउंसिल जो मेंबर आहे गुलाम रसूल सोज़ आहे। उनजी ज़ियालनि जा सां असां ॻाल्हि थी त उन डायलॉग उन्हनि खे डॉक्यूमेंट्स प्रोवाइड करणा 7 तारीख़ ते न कया अथऊं। चयो आहे त 10 तारीख़ ते प्रोवाइड कंदा त 13 तारीख़ ते मीटिंग आहे असांजी त उन खां पोइ असां डिस्कस कंदासीं। त असां इन करे सम्झूं था त 7 ते ॾियणा न ॾींदा अथव तव्हां उनजो तव्हां 10 तारीख़ ॾींदासीं इन करे सम्झूं था उनजी सीरियसनेस जेको केसिस माण्हुनि खे सिलसिलो वधी वियो आहे। फर्दर जेका ज़मीन ॾियनि था ऐलान कयो आहे त असां सम्झूं था त डायलॉग में एंगेज करे लॻे नथो की हुन रवैये मां तव्हांखे वरी कुझु धरणो हणो पवंदो बदलो ते या ॾिसो धरणे खां ॿिया बि असां वटि टूल्स आहिनि उहे असां गॾियल सलाह मसइले सां 13 तारीख़ खां पोइ असां डिसाइड कंदासीं वेही करे त असांखे छा करणु वञी रहिया आहियूं ऐं असां करे ॾेखारींदासीं। महिरबानी सभी दोस्तनि जी वॾी महिरबानी।